हर घर जे बावर्ची खाने में कुकिंग ऑयल लाज़मी मौजूद हूंदो आहे। जेकॾहिं खाधो पचाइण लाइ अहम जुज़ो कुकिंग ऑयल खे चयो वञे त ग़लति न हूंदो, पर जिते कुकिंग ऑयल जा अणगणिया फ़ाइदा आहिनि उते इन जा नुक़सान बि आहिनि। ख़ासि तौर ते इस्तेमालु थियल कुकिंग ऑयल जो ॿीहर इस्तेमालु सिहत लाइ इंतहाई हानिकारु आहे। असां वटि इस्तेमालु कयल कुकिंग ऑयल खे ॿीहर इस्तेमालु करणु आम सम्झो वेंदो आहे। बाज़ारुनि में समोसा ऐं चिप्स पचाइण वारा तोड़े कुझु घरनि में बि कुकिंग ऑयल ॿीहर इस्तेमालु कयो वेंदो आहे। अचो त अहिड़े अमल जा कुझु नुक़सान ॼाणे वठूं। इस्तेमालु थियल तेल जो वरी इस्तेमालु तेल में वॾे अंग में आज़ाद ज़रा पैदा करे थो। इहे आज़ाद ज़रा इंसानी जिस्म में वञी रत सां गॾिजी वञनि था, जेकी ख़तरनाक बीमारियुनि जो सबबु बणिजनि था। हिक खां वधीक भेरा तेल इस्तेमालु करण सां इंसानी जिस्म में केतिरियूं ई बीमारियूं जनम वठी सघनि थियूं। उन्हनि में मैदे, तेज़ाबियत, दिलि जी बीमारी, दिमाग़ी मर्ज़, हलण चलण में ॾुखियाई ऐं गले जूं बीमारियूं शामिल आहिनि। कुझु मामलनि में तेल खे ॿीहर इस्तेमालु करे सघिजे थो, पर इहो नज़र में रखिजे त ऑयल कंहिं कंपनीअ जो आहे ऐं कहिड़ी रीति इस्तेमालु कयो वियो आहे ऐं तेल खे केतिरी देर गरम कयो वियो हो। तेल खे ॿीहर इस्तेमालु करण खां अॻु इहो ॾिसणु ज़रूरी आहे त तेल जो रंग कहिड़ो आहे। जेकॾहिं उहो सड़ियल नज़र अचे त इन जो मतिलबु त इस्तेमालु जोॻो नाहे।